स्वामी लीलाशाह जो नालो कंहिं बि सिंधीअ खां ॻुझो कोन आहे। हू गुणवान, ज्ञानवान ऐं दयावान हो। हुनजो जनमु सिंध जे हिकु नंढे ॻोठ महराब चांद में थियो। स्वामी लीलाशाह नंढे हूंदे खां ई वैराग में रहंदो हो। हू सारी उमिरि ब्रह्मचारी थी रहियो। हुन देस तोड़े परदेस जो घणो ई सफ़र कयो। कर्मनि में संदसि अटल विश्वास हो ऐं ईश्वर में सची सिक ऐं श्रद्धा हुयसि। लीलाशाह बिल्कुलु सादो खाईंदो हो ऐं सादो पहिरींदो हो। आम तौरु कणक या बाजरीअ जी मानीअ ऐं साई भाॼीअ हिन जो खाधो हो। हुन जी पोशाक हुई खादीअ जो डिघो चोलो। लीलाशाह वटि ज़ात पात जो भेद बिल्कुलु न हो। हूअ नंढे तोड़े वॾे हिंदू तोड़े मुसलमान खे हिकु जहिड़ो भाईंदो हो। हुन खे शेवा जो ॾाढो शौक़ु हूंदो हो। हरिजन लाइ ॾाढो प्यार होसि ऐं हुननि जी ख़ूब शेवा कंदो हो। लीलाशाह जो इहो विश्वास हो त ख़ल्क़ जी ख़िज़मत ही ईश्वर जी भॻतीअ आहे। लीलाशाह केतिरा ई परोपकार जा कार्य कया। ॾेतीअ लेतीअ खे बंदि कराइण जी सख़्त कोशिश कई। ग़रीब घरनि जी कन्याउनि खे शादी कराइण ऐं ग़रीब शागिर्दनि जी तालीम। भले हू दिलि खोले पैसे जी मदद कंदो हो। हुन केतिरनि ई हंध नारीअ शालाऊं ऐं स्कूल खोलिया। हूअ घुर्जाउनि ऐं ग़रीबनि खे हर का मदद कंदो हो। स्वामी लीलाशाह उत्तर गुजरात जे पालनपुर शहर में तारीख़ 4 नवंबर 1973 ते ब्रह्मलीन थियो। हुनजे ओचिते मौत जो ॿुधी माण्हुनि खे ॾाढो दुख थियो। हुन जे मृत शरीर आदिपुर में आंदो वियो, जिते अणगणिया माण्हू संदसि दर्शन लाइ अची हाज़ुर थिया। आदिपुर आश्रम अंदरि ई संदसि समाधि ठाही वई। अॼु आदिपुर जो आश्रम यात्रा जो हिकु मर्कज़ बणिजी पियो आहे। लीलाशाह जी समाधीअ सां गॾु राम मंदिर पिणु ठहिरायो वियो आहे, जिते हर रोज़ु सुबुह ऐं शाम जो केतिरा ई श्रद्धालु दर्शन करणु ईंदा आहिनि। उते हर आर्तवार ते सत्संग थींदो आहे ऐं हर साल लीलाशाह जी वरसी ॾाढी धाम धूम सां मल्हाई वेंदी आहे। उन मौक़े ते हज़ारे श्रद्धालु भारत जे कुंड कच्छ मां अची उते गॾु थींदा आहिनि।